बांधी में 5 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी मज़हबी सिविल सोसाइटी जी तंज़ीमुनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सवे माण्हुनि पारां जमाली मार्केट खां हुसैनी चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे हुसैनी चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस हिकु ॿिए जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी। पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे। सियासी विंगार बांदे शहीदनि जा खून लोढ़िया पिया वञनि। हुननि वधीक चयो त जवाबदार बाअसर आहिनि जेकी मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त शहीदनि जे घरनि में मातम हली रहियो आहे पर इंतज़ामिया क़ानूनी क़दम खणण लाइ तयार नाहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध खां मुतालबो था करियूं त बेदर्दीअ सां क़त्ल थियल नौजवान दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची